नाज़रीन, डीहे के एहसास कफ़ालत सेंटर में मुस्तहक औरतन सिफारिश से पैसा ॾियण ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। इन हवाले से ॾिसूं था अल्लाह बख्श चहवार जी ये रिपोर्ट। एहसास कफ़ालत सेंटर ॾेई शहर ते जिते औरतुनि जी तमामु घणी रश मर्दनि जी रश लगी पई है। इन हवाले से हिते पैसा न मिली सघिया आहिनि। केतिरियूं वीचारियूं औरतूं केतिरनि ॾींहंनि खां दरबदर थी रहियूं आहिनि। इन हवाले से हिते कुछ औरतूं मौजूद आहिनि। पाण उन्हनि खां पुछूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। पैसा तव्हांजा मथां ई कोन्हे। डांडो कोन थो भरे, असीं किरायो भरे भरे थक थिया आहियूं। बेनज़ीर जा पैसा मिलनि कोन था, हे बि पैसा मिलनि कोन था। असीं किराए में हाज़िर पंध गाॾियूं था रहियासीं। बिल्कुल हिते तव्हां ॾिसी रहिया आहियो जेका रश आहे हिते मनपसंद माण्हुनि खे पैसनि मिलनि जूं जेके दावूं आहिनि से तव्हां ॿुधी रहिया आहियो। हिते इंतज़ाम आहे बिल्कुलु हिते जे इंतज़ाम संभालण खे हिते जे SHO आहिनि पुलिस इंतज़ाम आहे नाकाम थी वई आहे। गेट ते को बि माण्हू कोन्हे ऐं बिल्कुलु हिते को बि इंतज़ाम ऐं हितां जे मायुनि औरतुनि ऐं मर्दनि जूं इहे दावूं आहिनि त मनपसंद माण्हुनि खे पंहिंजा पैसा ॾिना पिया वञनि। असां DC बदरीन खां हिन सेंटर जे लाइ मुतालबो था कयूं त बराए महिरबानी इंतज़ाम संभालिया वञे। पैसा जुड़न कोन था, जुड़न था हे नारा इमरान खान वारा मुझे सही कोन लगे। असीं गरीब जो घर वारो असीं किथां भाड़ा आणूं थी पैसा खां गरीब मुश्किल है। ये इमरान जगह असां के नशा में असीं गरीब माण्हू हारी माण्हू असां के गुली में रही है। भाई तव्हां इंसान ॾिसी रहिया आहियो एतिरी रश ऐं हिकिड़ा रोज़ाइता हिकिड़ा मज़दूर जे हिते मनपसंद माण्हुनि ऐं रिश्वत जा सवाइ कमु कोन थो हले। हिते जेको अचे पियो ॿ माण्हू पंहिंजी पसंदि जा वठियो पियो वञे ऐं उन खां अलावा 5-5 बासिंदा उनजो कमु थिए थो। हीअ वीचारे ग़रीब आवाम केॾा वञे भला ॿुधाए। हीअ ॿार ॼणा मुंहिंजी नालनि बुखिया मरनि। हिकिड़ा रोज़ाइता आहिनि, हिकिड़ा मज़दूर ग़रीब आहिनि जा घर खां तर्जी हिते आया आहिनि। इन्हें का बि सहूलियत कोन मिली आहे।